नाज़रीन, हैदराबाद में कोरोना केस वधण खां पोइ 17 इलाइक़नि में अॼु खां 15 ॾींहनि लाइ स्मार्ट लॉकडाउन कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मुदثر, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल फायदा। डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफार सुमरो हैदराबाद में कोरोना वायरस के केसनि में मुसलसल इज़ाफ़े खां पोइ हैदराबाद जे शान यूसुफ जे 17 इलाइक़नि में अॼु खां 5 दिसंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन कंदे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नोटिफिकेशन मूजिबि हैदराबाद की बल्दिया कॉलोनी, मुबारक कॉलोनी, सहाफ़ी कॉलोनी, दामन कोयसार, यूनिट नंबर 6, एयरपोर्ट रोड, कासमाबाद, नसीम नगर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो स्मार्ट लॉकडाउन कियो आहे। स्मार्ट लॉकडाउन वारनि इलाइक़नि में जेको आहे सो जेके मेडिकल स्टोर आहिनि या अस्पतालूं आहिनि या ख़ासि जी जेके शयूं आहिनि उहे दुकान जेको आहे खुलियल रहंदा। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफार सुमरो शहरनि खे जेको आहे सो SOP ते सख़्ती सां अमल करण जी हिदायत करे चयो आहे त कोरोना वायरस ख़तरनाक मुज़िमत आहे, जंहिंखां बचाव जे लाइ मास्क ऐं ॿी जेके SOPs आहिनि उन ते सख़्ती सां अमल कयो वञे जीअं कोरोना वायरस फैलण खां जेको आहे रोकजी सघे। जी मुदثर, जी महिरबानी।